हेलो अस्सलाम वालेकुम। अॼु आउं हिन वीडियो में जेको ॻाल्हाइण वारो आहियां उहो जदीद शाइरी ऐं उन जा जेको फ़नी ऐं फ़िक्री लाड़ा थियनि था उन जे बारे में हिन वीडियो में ॻाल्हायां पियो। सो सभ खां पहिरीं त असांखे इहो ॾिसणु खपे त शाइरी ख़ुदि शाइरी छा आहे। शाइरी हिकु लतीफ़ फ़न आहे जेको ॾात ऐं ॾांहुं जे मेलाप सां सरिजे थो ऐं उन्हीअ में फ़नकारनि जी तख़लीक़ी सलाहियत आम शयुनि वाक़िअनि रवाजी जज़्बनि ऐं ख़्यालनि खे आम मां ख़ासि ऐं अदनी मां आला बणाइण जी सघ रखे थी। शाइरी मतिलबु त जेको बि पोइट हूंदो आहे, जेको शाइर हूंदो आहे, उनजो इमेजिनेशन या तख़ील वारो जेको मादो हूंदो आहे उनजो हिकिड़ो ॾेख आहे। शाइरी हिकु अहिड़ो तजुर्बो आहे जेको हर माण्हू जे वस में कोन हूंदो आहे। अलबत् इहो शाइर जे कलम सां लिखियल लफ़्ज़नि जी मीडियम ज़रिए माण्हुनि जे दिलि ऐं दिमाग़ जज़्बे ऐं ख़्याल खे मुतासिर करे थो। शाइरी तख़ीलाती फ़न बि आहे जेको शाइर जो अला तख़ील या इमेजिनेशन जी अक्कासी करे थो। ठीकु आहे, उनखां पोइ अगरि शाइरी खां पोइ ॻाल्हायूं था जो अॼोके टॉपिक थिए जदीद शाइरी जे बारे में, त उन में कहिड़ा फ़िक्री या फ़नी लाड़ा अचनि था। जदीद शाइरी अदब खे जदीद दुनिया में ॾिसबो त उनमें केतिरा लाड़ा वक़्तु ब वक़्तु ज़ाहिर थिया आहिनि। उन्हनि लाड़नि में जदीद अदब में जेको लाड़ा आहिनि उन्हनि में इलामत निगारी, वजूदियत, रोमानियत, हक़ीक़त निगारी ऐं सिरिलिज़म अची वञनि था। सो सभ खां पहिरीं जेको आहे उहो आहे इलामत निगारी। इलामत निगारी को बुनियादी अदबी लाड़ो न आहे। हिन जो मैदान पहिरीं मसूरी आहे। मसूर माना आर्टिस्ट पेंटर जेको पेंट कंदा आहिनि या मसूरत सां लाॻापियल। इलामत निगारी बुनियादी उन्हनि जो ई फील्ड आहे, उन्हनि जो ई लाड़ो आहे। त जीअं मुख़्तलिफ़ अख़बारनि में या कालमनि में लिखियलु हूंदो आहे त तस्वीर ॻाल्हाए थी, मतिलबु त उहे जेको मसूर हूंदा आहिनि उहो तस्वीर ज़रिए माना उहो जेको इशारनि ज़रिए या ॾेख ज़रिए मतिलबु इशारनि ज़रिए हू पंहिंजी ॻाल्हि बयानु कंदा आहिनि। उनजे हिसाब सां इलामत निगारी असलु जेको लाड़ो आहे उहो मसूरी जो आहे। पोइ शाइरनि मसूरनि वांगुरु सिधो बयानु छॾे किन रमज़नि इशारनि ऐं किरदारनि में लिक रखी जंहिंखे इलामत सॾियो वेंदो। मतिलबु त ॻाल्हि डायरेक्ट या सिधो चवणु बदिरां उनखे जी चऊं पाण सिंधी में पहाको आहे त रुमाल में वेड़े ॻाल्हि कयो त इलामत निगारी इनखे चयो वेंदो आहे। इलामत निगारी खां पोइ वजूदियत बि हिकु नओं लाड़ो आहे। वजूदियत अलाजे मूंखे एतिरी ॼाण न आहे त क़दीम शाइरी में वजूदियत हुई या न हुई, पर अगरि हुई त बि उहो जेको शाइरी जा मापा आहिनि या मौज़ू आहिनि उन्हनि खां ॿाहिरि न हुई, उन्हनि जे दाइरे अंदरि ई हुई। पर जेको नए अदब में वजूदियत आहे उहो जदीद शाइरनि जे तख़लीक़नि खे जॾहिं पाण मापूं था, मुक़ररु ऐं मुजरू मापनि ते या मौज़ूअनि ते मापूं था त वजूदियत उन्हनि मापनि खां ॿाहिरि निकिरे थी। उन जे करे हिनखे निराजियत बि चयो वियो आहे वजूदियत खे। इन्हनि वजूदियत जे करे ई जदीद अदब खे जदीद शाइरी खे पहिरीं जॾहिं जदीद शाइरी कई हुई, जीअं त जदीद शाइरी जो जेको बानी असां चऊं उहो किशन चंद बेवस आहे। जॾहिं उन पहिरीं शाइरी कई हुई त उनखे माण्हुनि शाइरी मञण खां इनकार कयो पिए। उन्हनि जे लिखणियुनि खे अनारकी या छुड़वागी या ज़हनी मतिलबु इख़्लाक़ी ख़ल्फ़शार जो नालो ॾिनो वियो। मतिलबु त शाइरी एक्सेप्ट बि न कई पई त तूं शाइर आहीं। सो इहो सभु वजूदियत जे करे आहे। वजूदियत खां पोइ जेको आहे उहो आहे हक़ीक़त पसंदी जो जेको लाड़ो आहे उहो सिंधी अदब में अॻे बि मिलियो हो ऐं जेको जदीद शाइरी आहे उन में तमामु घणो जो शुमारु आहे हक़ीक़त पसंदी जो। सिंध जा क़दीम शाइरनि खां वठी 20 सदी जे लेखकनि वटि मौजूदु आहे हक़ीक़त पसंदी, हिननि सभिनी शाइरनि वटि आहे। नजम अब्बासी कंहिं इलामत कंहिं इशारे ऐं पोश बदिरां हक़ीक़त किरदारनि ऐं हक़ीक़त बयाननि खे पसंदि कयो आहे। ऐं शेख अयाज़ जो ड्रामो भगत सिंह खे फांसी हिकु अहिड़ो हक़ीक़ी किरदारु पेश करे थो।
अच्छा, हक़ीक़त पसंदी या हक़ीक़त पसंदी खां पोइ उनजो हिकिड़ो उबतड़ रुझान आहे सुरलिज़म जंहिंजी वसफ़ ऐं उपटार चिटी तौरु अञा थियणी आहे, मतिलबु अञा ज़ाहिर निर्वार थी उनजी वसफ़ न आई आहे अदब जी दुनिया में। पर इहो वाज़ह कयो वियो आहे त हीउ लाड़ो कंहिं ग़ैर हक़ीक़त पसंदाना रवैये खे ज़ाहिर करे थो जेको हक़ीक़त पसंदी जे बिल्कुलु उबतड़ आहे। अच्छा, हाणे बचे थो जेको लाड़ो उहो आहे रोमानवियत जो। रोमानवियत न सिर्फ़ु सिंधी अदब पर आलमी अदब में हिकु लाड़ो आहे। हिन में उसूल परस्ती, अक़ीलत ऐं क़ाइमु क़दरुनि जे ख़िलाफ़ु हिकु लाड़ो आहे। मतिलबु त हिन में रोमांस में या जंहिंखे मशरक़ में रोमानवियत जेको आहे उहो इश्किया मौज़ूअनि जे बराबरि आहे। त चवंदा बि आहिनि, अक्सर करे ॿुधो पियो त इश्क में उसूल कहिड़ा, त मतिलबु त रोमानवियत में असूल परस्ती जेको हूंदो आहे उहो घटि हूंदी आहे। यूरोप में जीअं कॉलरेज जी नज़म आहे, कॉलरेज जी जेको नज़म आहे क्रिस्टाबेल उनमें माफ़ूक और फितरत ताक़तनि ऐं रवनि जो उपचार थियल आहे। त रोमानवियत में जेको बि फितरत जा जेको रवैया आहिनि या ताक़त आहिनि ऐं उनजी उपचार थियल हूंदी आहे। ऐं फितरत जे रवैयनि लाइ को हरमुर कोई बि उसूल परस्ती या अक़ीलियत नथी घुरिजे। ऐं सो इहो जेको 5 खां 6 या 4 खां 5 जेको मूं ॿुधाया, इलामत निगारी, वजूदियत, रोमानवियत, हक़ीक़त निगारी या सरलिज़म, इहे जदीद शाइरी जा ख़ासि लाड़ा आहिनि। ऐं असां वटि हिकिड़ो मतिलबु त आउटलाइन मुंहिंजी सुवालु आहे त इहो जदीद शाइरी जा लाड़ा असां इन्हनि खे ई चई सघूं था ऐं जदीद शाइरी जा फ़नी फ़िक्री जेको मौज़ू आहिनि उहो बि इहे ई थी सघनि था। महिरबानी।